सकरन हर साल जी हिन साल भी 3 डिसंबर ख़ास ॿारनि जे आलमी ॾींहं ते स्पेशल स्कूल पीर ज़ाकरी सकरन पारां ख़ास ॿारनि सां गॾु वाइस प्रिंसिपल ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं नज़ीर अहमद कैसरानी जी मेज़बानी में जागरूकता वाक कयो वियो, जेको चांडिया पेट्रोल पंप खां शुरू थी शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक खां थींदो सकरन प्रेस क्लब पहुतो। वाक में मुख्तलिफ शोबन के अहम शख्सियतन शिरकत कई, जिनमें हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जो चेयरमैन काजी जावेद सनई, शहरी इत्तेहाद जो सदर सैयद एहसान अली शाह, मोहम्मद मुराद खान ज़ादा, सिंध गिरोएस जो शमशाद मल्ला, मोहम्मद नवाज खास के लिए अब्दुल हमीद आरई, मैडम शमीम गुलाम शेबत सुमरो समेत ॿियूं शख्सियतूं पिणु शामिल हुयूं। वाक जी ख़ुसूसी उहा हुई जो स्पेशल ॿारनि खे अॻियां करे संदन पोयां रैली हलंदी रही। लाउड स्पीकर ते स्कूल जो अॻूणो वाइस प्रिंसिपल नज़ीर कैसरानी रैली बाबति आगाही ॾींदो रहियो। उन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हिननि ॿारनि लाइ माज़ूर वारो लफ़्ज़ ख़तमु करे स्पेशल लफ़्ज़ इस्तेमालु करण जो सिंध असेंबली में बिल मंजूर करायो वियो हो। ही ॿार भले कंहिं उज़्वे या फितरती तौर कंहिं नेमत खां महरूम हुजनि, पर अल्लाह ताला इनखे ख़ुदा दाद सलाहियतुनि सां नवाज़ियो आहे। हिननि वधीक चयो त हिन इदारे में 4 शख्सियतुनि जो अहम किरदार आहे, जिनमें गुल मोहम्मद रिन, सैयद मोहम्मद मुनीर शाह, अॻूणो MP गुलाम कादिर चांडियो ऐं तालीम खाते जो ऑफिसर मंजूर हुसैन चौहान शामिल आहिनि। उन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे अॻूणे सदर महसूद अहमद उमरानी वाक में शरीक थींदड़नि जी आजिया कई ऐं वाक जो मक़सदु ॿुधायो त हिन ॾींहुं 3 डिसंबर ते पूरी दुनिया में ख़ासि ॿारनि जो ॾींहुं मल्हाइण जो सबबु उहो बि आहे त हिननि ॿारनि सां प्यार कयो वञे ऐं उन पैगाम खे आम कयो वञे त जीअं हिननि ॿारनि जे अहसास महरूमी पैदा न थी। आख़िर में मुतालबो कयो त स्पेशल स्कूल में 17 ग्रेड जूं 4 पोस्टूं ख़ाली आहिनि, जिन ते फ़ौरन उस्ताद भर्ती कया वञनि। ख़ाली पोस्टुनि में फिजियोथेरापिस्ट, स्पीच थेरापिस्ट, ऑडियोलॉजिस्ट ऐं वोकेशनल टीचर शामिल आहिनि। मटियारी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल खेबर जी रिपोर्ट मुताबिक़ खेबर जे समाजी नौजवाननि सिंध सकाफ़त जे ॾींहं ते रैली कढी, जेका खेबर शादी हाल खां निकिती, जेका नेशनल हाईवे खां थींदे खेबर चौक, समो पंप ऐं समो CNG खां थींदे खेबर टाउन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदे मटियारी प्रेस क्लब पहुती, जिते नौजवाननि ॿियनि रैलियुनि में शिरकत कई। उन खां पोइ वापसि खेबर नेशनल हाईवे ते खेबर शादी हादवा ते इक़्तिदाम पज़ीर थी। रैलीअ जी अॻुवाणी पीर ज़ुबैर खेबर, अब्दुल ख़ालिक खेबर, उबैदुल्लाह बशीर मेमन, लाला अज़हर नो पोटो रावल बशीर मेमन, अब्दुल कुदूस खेबर, कादिर बच्चू, लाला खेबर, नदीम खेबर ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते नौजवाननि सिंधी नगमनि ऐं लोक गीतनि ते रक़्स कयो। रैलीअ में वीगो गाॾियुनि, कारनि ऐं मोटरसाइकिलनि ते सवार थी नौजवाननि शिरकत कई। शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ सकाफ़ती ॾींहं ते तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान शिकारपुर जे तरफ़ां हिकु शानदार ऐं पुरवकार रैलीअ जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें शहर जे मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते चेयरमैन मोहतरम जनाब ग़ुलाम यासीन हैदरी, मोहतरम अब्दुर्रहमान शेख, मोहतरम डॉक्टर आमिर अब्बास सुमरो, मोहतरम अरबाब अली सोलंगी, मोहतरम महमद इज़रीस पहरियार, मोहतरम रिजवान अहमद मेमन, हिज़्बुल्लाह सदायो, इम्तियाज़ अली जोगी, मोहतरम निज़ामुद्दीन जोगी, मोहतरम अब्दुल सत्तार सुमरो, मोहतरम हसनैन रज़ा सोलंगी, जिन जे तरफ़ां सभिनी सिंधी देसी परदेसी भाइरनि खे एकता कल्चर डे जूं लख लख मुबारकूं हुजनि। डोकरी मां ख़बर शामिल क्यों था। असलम खान बुगियो जी रिपोर्ट मुताबिक़ त डोकरी जोगी माला जो रवासी पोरे तो 70 साला पीर सनु सदोरो जोगी गुज़रियल राति फ़ानी दुनिया मां लाॾाऊं करे वियो, जंहिंजी अॼु मंझंदि जनाज़े निमाज़ पंहिंजे अबाणी ॻोठु जोगी माला इमाम बारगाह में पढ़ाई वई। मरहूम जी जनाज़े निमाज़ में परे परे खां मिटनि माइटनि ऐं सहाफ़ी असलम खान बुगियो, सहाफ़ी असंगर अली जोगी, कामरेड हाकिम जोगी शरीक थिया, जंहिं बैदि मियाँ मंगन सरकार जे मक़ाम में तदफ़ीन करे पंहिंजे इमाम बारगाह में तॾो विछाए वियो। तॾे ते मौजूद जोगी बिरादरी जे चङनि उस्ताद अरबाब अली जोगी, मोहम्मद जुड़ियल जोगी, बदरदीन जोगी, उस्ताद दीदार जोगी, नज़ीर जोगी, शमीर जोगी, अकबर जोगी, सुल्तान जोगी ऐं ॿियनि ॻोठाणनि मरहूम सदोरो जोगी जे पुट लियाकत जोगी, इम्तियाज़ अली जोगी सां तज़ियत कई। फरीदाबाद रिपोर्ट हसन चांडियो। फरीदाबाद में सिंध जागे पई, एकता सकाफ़ती शानदार रैली कढी वई। नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद जे सॾ ते सकाफ़ती रैली में सियासी समाजी इल्मी अदबी साफ़िन शहरनि वॾे अंग में सवें माण्हुनि टोपी अजरक पाए शिरकत कई। रैली सिटी गेट ते जलसे जी सूरत अख्तियार कई वई। सिंध सॼी सकाफ़त टोपी अजरकनि सां रंगजी वई आहे। असां हर साल जीअं कल्चर ॾींहुं मल्हाईंदासीं रहंदासीं। सकाफ़त पुरानी तहज़ीब आहे। रैली खे अहमद अली चांडियो, अली अब्बास चन्ना, लतीफ़ ब्रोई, साफ़ी नादिर चांडियो ऐं ॿियनि जो ख़िताब।
तफसील मौजूद फरीदाबाद में नेशनल प्रेस क्लब जे सदत एकता सकाफती शानदार रैली कड़ी वे रैली जी अगवानी सदर अहमद अली चांडियो साईं अली अब्बास चन्ना सहाफ़ी इकरार चांडियो एडवोकेट आशिक सोलंगी एडवोकेट माशूक चांडियो साफ़ी मंटार खास के लिए साफ़ी जायद चांडियो साफ़ी नियाज चांडियो अली हसन चांडियो साफ़ी फहद ब्रोही मोहम्मद अमीन ब्रोही साफ़ी नादिर अली चांडियो साफ़ी खादिम डेरो साफ़ी फहद ब्रोही जी अगवानी में कड़ी वही रैली में SUP जिले दादू जी अगवान हाजी खान मारफानी जिसका अगवान वजीर हुसैन सोलंकी तरक्की पसंद पार्टी जी अगवान फिदा हुसैन चन्ना अवामी पोरियत तहरीक जे मरकजी अगवान एडवोकेट रहीम बख्श बुगियो कौमी अवामी तहरीक जे अगवान फ्याज लतीफ़ चांडियो SST जे मरकजी अगवान सलमान चांडियो नदीम चांडियो PP अगवान गुलाम नबी मंगनहार तालीमी माहिर साइन कादिर बख्श चांडियो शहरी ताजो अगवान महबूब बिरोई JUI अगवान अली अब्बास बिरोई सिंधी अदबी संगत सरमंद बिरोई दुकानदार एसोसिएशन सदर शफीक अहमद चना जिस कम आरी सरजी अगवान निसार खास के लिए समाज सुधारक मोहम्मद अली खास के लिए गुलाम अब्बास चांडियो आए बयान सामे मानून शिरकत कई।